जी दोस्तों, इन वक्त असां मौजूद आहियूं पाकिस्तान के पहिरियों नंबर दिग्गज कदावर शख्सियत नसीर सूमरो साहब के घर। नसीर सूमरो साहब का सब खां पहिरियां पुछंदासीं, साईं तव्हांजो सिंध के कहिड़े शहर सां ताल्लुक़ आहे? साईं मुझो ताल्लुक़ शिकारपुर शहर सां आहे। वाह वाह, शिकारपुर साईं, शिकारपुर कमाल जो शहर साईं, माशाल्लाह। शिकारपुर जो आचार भी मशहूर, जो खटाण भी चवंदा असां सिंधीअ में। ऐं शिकारपुर जिते वॾियुनि वॾियुनि शख्सियतुनि खे जनम ॾिनो आहे, माशाल्लाह। उन में साईं जेकॾहिं ॾिसूं असां त शेख हयाज़ तमामु वॾो शाइर सिंध जो, बेदल मसरूर साहब शाइरी जे हवाले सां ॾिसूं, या राग जे हिसाब सां ॾिसूं त वरी शमन अली मीराली, साईं हिमत अली मीराली, रहमत मीराली। मुंहिंजो इंटरव्यू वठणा वो भले अखियुनि ते, पर हाणे तव्हां मुंहिंजो इंटरव्यू वठो त उहे वरी नाला शुरू थी विया। जी जी, तव्हां ताईं बि अचूं था। पर शिकारपुर जी वरी साईं हिकिड़ी वॾी माना बाक़ाइदे तारीख़ी शहर सिंध जो साईं, वॾो शहर माशाल्लाह। उन में साईं राग में जेकॾहिं ॾिसूं साईं वज़ीर अली शाह, तुफ़ेल ख़ान संजरानी, उहो बि शिकारपुर जो। वरी साईं शाइरी जे हिसाब सां तव्हां शेख हयाज़ जो नालो मां सवेर तव्हांखे ॿुधायमि। वरी जेकॾहिं शाइरी में ॾिसूं असां जेका हाणे जी शाइरीअ में, वहीद हकड़ो साहब भी शिकारपुर जो, मरहूम गुलाम कादिर घायल भी शिकारपुर जो, जुल्फकार मंगी भी शिकारपुर जो। मुझे इंटरव्यू वठण आया या ॼाणण आया माण्हू? तव्हां ताईं बि अचूं था, पर थोरो शिकारपुर जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। वरी जेकॾहिं साईं सियासत जे हिसाब सां ॾिसूं, हाणे इहा त थी वई फन जी ॻाल्हि, पर वरी सियासत जे हिसाब सां ॾिसूं त साईं उन में वॾियूं वॾियूं शख़्सियतूं, डॉक्टर इब्राहिम जतोई साहब, साईं इम्तियाज़ शेख साहब, साईं मक़बूल शेख साहब, वॾियूं वॾियूं शख़्सियतूं शिकारपुर जो। मरहूम अल्ताफ़ साहब, मुंहिंजो इंटरव्यू वठण आहे या तो शिकार हिस्ट्री कढण आयो? न साईं, मां तव्हां ताईं अचां थो, पर उन खां पहिरियां साईं आगा सिराज दुरानी साहब, साईं माशाल्लाह सियासत में वॾो नालो उन्हनि जो बि। उन खां अलावा वरी जेकॾहिं कॉमेडी जे हिसाब सां ॾिसूं, मज़ाह जी दुनिया में, त आसिफ़ पहोड़ उर्फ़ गामू असां यार, उहो बि शिकारपुर जो। रमज़ान रंगीलो भी शिकारपुर जो। ऐं वरियल सुल्तान हिकिड़ो ॾाढो सुठो स्टेज जो आर्टिस्ट हुयो, उहो भी शिकारपुर जो। लाला सिकंदर पठान, बस कई असां तोबा कई। साईं मां तव्हां ताईं बि अचां थो, तव्हां ताईं पहुचां थो। इंटरव्यू आहे यार, एको तरीक़ो आहे यार। साईं तव्हां ताईं बि पहुचां थो, बसि असल में टाइम पूरो थी वियो, डायरेक्टर इशारो कयो, बसि एंड कयो। वॾी महिरबानी साईं, तव्हां असांखे टाइम ॾिनो, तव्हांजो इंटरव्यू थी वियो, वॾी महिरबानी। हे छा आहे, एको तरीक़ो आहे?